साईं मुंहिंजा प्रीतम आबाद खां अब्दुल रशीद बिरोही लिखे थो, आऊं अकेलो तुंहिंजी यादि में गुम कंहिं वीरान जॻह ते, आऊं अकेलो तुंहिंजी यादि में गुम कंहिं वीरान जॻह ते, सितारनि सां लिपटियल आसमान ॾांहुं ॾिसी इहो ई सोचींदो रहियुसि त जॾहिं पाण खे मिलणो न हुयो त तुंहिंजो मुंहिंजी ज़िंदगीअ में अचण जो कहिड़ो मतिलबु। चाहूं हमेशह उदासी वारी ज़िंदगी जो हिसो बणिजी वियो आहियां। ख़ैर मूंखे तुंहिंजा ॾिनल सभी ज़ख़्म यादि आहिनि जेके शायदि आऊं विसारे न सघां।